नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम। हिकिड़ी सुन्नत ऐं हिकिड़ो मुस्तहब बयानु थींदो आहे। निंड मां उथण जूं सुन्नतूं हलियूं पिए त उन में हिकिड़ो मुस्तहब इहो बि लिखियो अथनि त जेको माण्हू राति जो निंड मां उथे ऐं पोइ चौथों कलमो पढ़े, यानी ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहू लहुल मुल्क व लहुल हम्द व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर, बस एतिरो। ऐं उन खां पोइ टियों कलमो पढ़े सुब्हान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर, एतिरो पढ़े त इन खां पोइ जेका बि दुआ घुरंदो उहा क़बूल। भले नफ़िल पढ़ण जी हिमत न आहे, नफ़िल कोंदो पढ़े त नफ़िल न पढ़े, पेशाब जे लाइ उथियो राति जो त ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहू लहुल मुल्क व लहुल हम्द व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर पढ़ी सुब्हान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर, इहो पढ़ी जेका दुआ घुरंदो क़बूल। वरी अल्लाह पाक हिमत ॾिनी जे करे जेको वुज़ू करे जेतिरियूं बि रकातूं पढ़े 2-4 त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहा नमाज़ इन जी मक़बूल आहे। माना असांखे इहा ख़बर कान्हे त असांजूं नमाज़ूं क़बूल आहिनि या कोन, पर इहा नमाज़ जेका माण्हू इन तरीक़े सां राति जो उथी पढ़ंदो, चौथों कलमो पहिरीं पढ़े, टियों कलमो पोइ पढ़े ऐं पोइ दुआ घुरे या नफ़िल पढ़ी त पोइ इहा इन जी नमाज़ बि क़बूल आहे ऐं इहा जेका बि दुआ घुरंदो उहा क़बूल आहे। अल्लाह पाक पाण सभिनी खे इन ते अमल